अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आहियां अब्दुल क़यूम। चवंदा आहिनि जेकाबाबाद दिल आबाद। शायदि जेकाबाबाद वारा माण्हुनि खे एतिरो प्यार ऐं ख़लूस ॾियनि था जो उन्हनि जी दिलि खे आबाद सम्झियो वञे थो। सिंधी भाइरो, हिन वीडियो में तव्हांखे जेकाबाबाद जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। ॾिसंदासीं त असांजी सिंध जे शहर मथां अंग्रेज़ जो नालो कीअं पियो। वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। जेकाबाबाद जो बुनियाद 1847 में पियो। सिंधी भाइरो, जेकाबाबाद जो नालो अंग्रेज़ फ़ौजी ऑफिसर कर्नल सर जॉन जेकब जे नाले ते आहे। दोस्तों, जेकाबाबाद जो पुराणो नालो खानगढ़ हुयो। कर्नल जेकब शहर जो बुनियाद विझी इन जी तरक़ी लाइ तमामु घणा कम कया। अंग्रेज़नि जे दौर में ई जेकाबाबाद खे ज़िले जो दर्जो मिलियो। कर्नल जेकब जी क़बर बि जेकाबाबाद में आहे। दोस्तों, जेकाबाबाद ज़िले जा 3 तालुका आहिनि: जेकाबाबाद शहर पाण, गढ़ी खेरो ऐं ठुल। सिंधी भाइरो, जेकाबाबाद पाकिस्तान जो गरम तरीन इलाइक़ो आहे। ऊन्हारे में गर्मी 50 सेंटीग्रेड खां बि वधी वञे थी। बलोचिस्तान खे सिंध सां मिलाइण वारो रस्तो बि इतां ई गुज़रंदो आहे। जेकाबाबाद जो पंहिंजो एयरपोर्ट बि आहे, जंहिंजो नालो शहबाज़ एयरपोर्ट आहे, जिते हिन वक़्तु पाकिस्तान आर्मी जा जहाज़ बीठल आहिनि। जेकाबाबाद जी रेलवे स्टेशन बि आहे ऐं नेशनल हाईवे बि लॻे थो। सिंधी भाइरो, जेकाबाबाद सियासी एतबार सां हिकु सुठो पावर रखे थो। हिन वक़्तु पाकिस्तान जो फिनांस मिनिस्टर अब्दुल हफ़ीज़ शेख बि जेकाबाबाद जो आहे। उन खां अलावा जेकाबाबाद मां ई मोहम्मद मियां सूमरो अॻूणो सेनेट चेयरमैन ऐं सदर ऐं निगरान वज़ीर आज़म बि रही चुको आहे। जेकाबाबाद जी MNA MP जी ॻाल्हि कयूं त NA 196 तां मोहम्मद मियां सूमरो MNA आहिनि, जंहिंजो तालुक़ु PTI सां आहे। MPA जी ॻाल्हि कयूं त PS 1 तां मोहम्मद असलम अबड़ो MPA आहिनि, जंहिंजो तालुक़ु PTI सां आहे। PS 2 तां सोराब ख़ान सरकी MPA आहिनि, जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। PS 3 तां मीर मुमताज़ हुसैन MPA आहिनि, जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। जेकॾहिं तव्हांजो जेकाबाबाद अचणु थिए त हिते तव्हां विक्टोरिया टावर बिल्डिंग, हिकु यादगार पुराणी बिल्डिंग आहे, ॾिसी सघो था। जेकाबाबाद शहर में बेनज़ीर पार्क बि आहे। उन खां अलावा जेकाबाबाद तमामु गरम आहे, इन लाइ तव्हां पाकीज़ा वाटर पार्क लाज़मी अचो। सिंधी भाइरो, जेकाबाबाद जी मौसम तमामु गरम आहे। ॾखिण एशिया जो सभ खां वधीक गरम शहर आहे। जुलाई खां अक्टूबर जे विच में बारिश जी उमेद करे सघिजे थी। ज़राइत जे एतबार सां जेकाबाबाद खे ॾिसिजे त जेकाबाबाद जा मेन फसल कणक ऐं सारियूं आहिनि। दोस्तों, उमेद आहे ही नंढड़ी मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।